नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो हुकूमत पारां पेट्रोल जे अघनि में मामूली लाथ ते आवाम हैरत जो इज़हार कंदे खिपरो जे शहरियुनि जो चवणु हो त हुकूमत पेट्रोल शयुनि जा अघ वधाइण महिल वधीक वधाए थी ऐं घटाइण महिल मामूली अघ घटाए थी। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॾिसूं था हरेश KBC जी हिन रिपोर्ट में। गरीबन सां नाजायज़ी है। चाड़े थी तो 10-20 रुपया चाड़े थी, किराए थी तो 5 पैसा 70 पैसा किराए थी। जेको थी सके तो आवाम जो सुख कर। असां इहे अपील कयूं था त बाक़ी हक़ीक़त कुझु बि न आहे। रिआयत कंदा आहिनि त भई 50-60 पैसनि जी का अहमियत ई कोन्हे। वधाईंदा 8-10 रुपया यका वधाए था, इहो नुक़सानु आहे। ॾाढी जेको बेरोज़गारी लॻी पई आहे ऐं तेल जाम महांगो थी वियो आहे। घटाइण वारो आहे कोन हिसाब किताब, छा कजे। 300 जिते भाड़ो ॾींदा आहिनि उते 150 जो तेल सड़ी वेंदो यार, छा बचंदो असांखे। कम खे हलाओ, तेल खे कुझु किराओ, महिरबानी करो। हिन जो सस्तो करण जो कहिड़ो फ़ाइदो? 59 पैसा हिन में कहिड़ो रिलीफ मिलंदो आवाम खे? घटि में घटि 15 रुपया घटि कयो या 20 रुपया घटि कयो, 59 पैसे फ़ाइदो ई कोन्हे। सर पेट्रोल जेको महांगो थींदो आहे 10 रुपया ऐं सस्तो थियो आहे त कुझु घटि थियो आहे, पर महांगो थियो अॻी जेका गवर्नमेंट हुई उन सॼो सिस्टम जेको तो पाकिस्तान जो हिलाए छॾियो हुयो। खखोल माना सॼो सिस्टम जाम थी चुको हुयो। असांजी जेका आहे सो मैशत तबाह हुई, इदारा तबाह हुआ, करप्शन जे भर चढ़ियल हुआ। हींअर अलाए जी महिरबानी आहे असांजो हिकिड़ो सिस्टम जो सुठो ठहियो आहे। पेट्रोल महांगो हुयो, हाणे उहो हरे हरे उनखे सिस्टम के कवर कनि पिया ऐं इंशाअल्लाह ताला पेट्रोल भी 70 ते इंशाअल्लाह पहुंची वेंदो। पेट्रोल की जो खरीदारी है ये आलमी मंडी में 1 महीने पहले होती है। अभी जो इस महीने पेट्रोल खरीदेंगे उसका अगली पहली को रेट आएगा, जो पिछली पहली को खरीदा है उसका इस पहली को रेट आएगा, जो आलमी मंडी में होगा। अब ये जो 59 पैसे किया है कम, इसके अंदर 9 अरब रुपए गवर्नमेंट ने रिलीफ दिया है। 59 पैसे से 9 अरब रुपए खजाने में कम होंगे, वो आवाम को रिलीफ गया है ना। आप ये देख लें 2014 अप्रैल के अंदर 38 पैसे नवाज शरीफ ने कम किया था। 2013 मई के अंदर मेरे ख्याल से कोई 48 पैसे कम किया था। इस तरह तो होता है, जिस तरह आलमी मंडी का रेट होगा उसी तरह गवर्नमेंट देगी। गवर्नमेंट अपनी तरफ से तो कोई रेट नहीं निकालती। वधीक खबरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।